अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं तव्हांखे ख़बर आहे, सखर IPA तरफ़ां हर साल सिंध टैलेंट हंट प्रोग्राम अनाउंस कयो वेंदो आहे, जेको सिंध जे नीडी स्टूडेंट्स जे लाइ हूंदो आहे। उन जी एडवर्टाइज़मेंट जी वीडियो असां ऑलरेडी तव्हां सां शेयर कयोसीं ऐं उन हवाले सां सुभाणे जेको आहे सुजाग मुआशिरो ऑर्गेनाइज़ेशन जे कोलाबोरेशन सां हिकु सेमिनार थी रहियो आहे, जंहिंमें सिंध टैलेंट हंट प्रोग्राम जे बारे में कंप्लीट गाइडलाइंस प्रोवाइड कयूं वेंदियूं। उन में तव्हांखे ॿुधायो वेंदो इन में ऑनलाइन अप्लाई कीअं कजे ऐं उन खां अलावा सिंध टैलेंट हंट प्रोग्राम जी प्रिपरेशन कीअं कजे, उन जा बेनिफिट्स कहिड़ा हूंदा, उन में केरु अप्लाई करे सघनि था। ॿिया बि खोड़ सालनि तव्हांजे सवालनि जो जवाबु इन ऑनलाइन सेमिनार जे ज़रिए ॾिनो वेंदो। त हीउ सेमिनार ज्वाइन करणु न विसारींदा। हीउ सेमिनार 17 सेप्टेम्बर 2023 ते शाम जो 4 बजे रखियो वियो आहे। तव्हांखे असां लिंक डिस्क्रिप्शन में प्रोवाइड कंदासीं। हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में तव्हां लिंक जे ज़रिए व्हाट्सअप ग्रुप ज्वाइन कंदा ऐं सुभाणे उन व्हाट्सअप ग्रुप ते तव्हांखे ऑनलाइन सेमिनार जी लिंक मिली वेंदी। त उमेद था कयूं हीउ सेमिनार अव्हां जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। त हिन सेमिनार खे ज्वाइन करे तव्हां पंहिंजनि सवालनि जा जवाब हासिल करे सघो था ऐं मज़ीद इन्हनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।